राधण मां अवांखे ॿुधायूं बदमनी ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया समेत मोटरसाइकिलनि जी रैली कढी वई आहे। राधण शाहपंज सुल्तान खां समेत मोटरसाइकिलनि ऐं कारुनि जी रैली कढी नारेबाज़ी कई वई। रहवासियुनि जो चवणु आहे त SSP दादू जी नाअहली सबबि शाहपंज ऐं आसपास जे इलाइक़नि में बदमनी वधी वई आहे। 5 महीननि खां शाहपंज फीडर जे 11,000 वोल्टेज जूं तारूं चोरी थी वियूं आहिनि। रहवासियुनि दाहियो त बिजली जूं तारूं चोरी थी वञण खां पोइ बिजली बंदि थी वई आहे। पुलिस कार्रवाई न पई करे। राधण मां अवांखे ख़बर ॾियूं पिया बदमनी ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया समेत मोटरसाइकिलनि जी रैली कढी वई। वधीक तफ़सील मालूम कयूं था राधण मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अज़हर जुनेजो खां। जी अज़हर जुनेजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, राधण वापडा इंतजामिया शाहपंज समेत सॼे दादू ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शाहपंज जे ॻोठाणनि शाहपंज सुल्तान खां समेत मोटरसाइकिलनि ऐं कार जी रैली कढी वई, जेकी मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदे राधण जे नाको चौक ते पहुती, जिथे GTA ज़िले काउंसलर जमील अहमद सूमरो, फ़कीर मोहम्मद तुनियो, माशूक चांडियो समेत सभिनी ॻोठाणनि नाको चौक ते टायरनि खे बाहि ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि राधण मेयर थड़ी मोहब्बत शाहपंज बाली शाह सीता डोकरी बाडर लाड़काणो राधण विलेज ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक बीह वई। मुसाफ़िरनि सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। SSP दादू राधण शाहपंज पुलिस ऐं वापडा ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे कंदड़ जमील सूमरो चयो ऐं फ़कीर मोहम्मद माशूक चांडियो अयूब सोलंकी राजा समेजो वज़ीर सोलंकी कमरदीन खोखर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP दादूअ जी नाअहली सबबि शाहपंज जे आसपास जे इलाइक़े में बदअमनी जी बाहि ॿरियल आहे। हिननि चयो त 5 महीननि खां शाहपंज जे फीडर 11,000 जूं तारूं नामुअलूम चोर चोरी करे विया। 5 महीननि खां बाद नयूं तारूं लॻारायूं वयूं हुयूं, जेकी 3 ॾींहं अॻे ॿीहर नामालूम चोर 11,000 जूं तारूं चोरी करण जी कोशिशि करे रहिया हुआ त ॻोठाणे मुड़िसी करे चोरनि जो पीछो कंदे लोडर लश्कर समेत लथल तारूं पकिड़े राधण पुलिस हवाले कयूं। राधण पुलिस नामालूम चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, जॾहिं त रोड बंदि हुअण करे सभई गाॾियूं बीह वयूं आहिनि। मुसाफ़िरनि मुज़ाहिरनि में चकरियूं पिणु थियूं आहिनि। राधण पुलिस ऐं वापडा इंतज़ामिया फिलहाल 2 कलाकनि जी लॻल धरणे वारे हंधि न पहुती आहे। वापडा इंतज़ामिया जी लापरवाही सबबि बिजली जी तारूं ट्रांसफार्मर जी चोरी जो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। आला अख़्तियार धरणियुनि खे घुर्जे त मामले जो नोटिस वठी 60 खां वधीक ॻोठनि जी बिजली बहाल करे ॻोठाणनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां राधण पुलिस मूजिबि त कुझु ॾींहं पहिरियां बिजलीअ जी तारुनि जी चोरी जे इतला बैदि जाइ वारदात ते पहुची चोरनि जो पीछो कयोसीं। पुलिस फायरिंग सबबि नामालूम चोर तारुनि सां भरियल लोडर लश्कर छॾे फरार थी विया हुआ। असीं नामालूम माण्हुनि जी, महिरबानी अवां जी अज़हर जुनेजो।